मायूं गर्मीअ जे वेकेशन में पंहिंजे पेके न वञी सघियूं आहिनि। ॾिसजो, इहो कोरोना इन्हनि मायुनि जे शराब सां मरी वेंदो। भाॼीअ वारो आयो, टमाटा पटाटा तूरियूं वाङण वठो। अचो दीदी अचो। छा ॾियांव, कहिड़ी भाॼी ॾियांव दीदी? टमाटा तूरियूं वाङण? अरे मां दीदी कान आहियां, मां जीजाजी आहियां। लॉकडाउन में वेही मुंहिंजा वार वॾा थी विया आहिनि। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। मुंद्रा नलिया नखत्राणा दया पर सब रजिस्ट्रार कचेरियूं शुरू। कोरोना जा देश में 29,572 केस, मृत्यु 948। गुजरात राज्य जी स्कूलनि में 4 मई 2020 खां वठी 7 जून 2020 ताईं रखी वेंदी गर्मियुनि जी वेकेशन। 8 जून 2020 खां नओं शैक्षणिक सत्र शुरू थींदो। लॉकडाउन जी मुक्तीअ जो फ़ैसिलो राज्य नकी कंदा। म्यूचुअल फंड खे RBI जी राहत। वुहान थियो कोरोना मुक्त। आख़िरी 12 दर्दी थिया ठीक। भारत में 22 मई ताईं लॻभॻ थींदो कोरोना जो ख़ात्मो। बनीअ में तूफ़ान सबबि 20 लाइटुनि जा थंभला किरिया ऐं 2 मेहुनि जी मौत। अक्षय कुमार ॾिना मुंबई पुलिस फाउंडेशन खे 2 करोड़। हिन खे मञियो वियो हिंदुस्तान जो सभ खां वॾो शोमैन। नालो रणबीर राज कपूर, जंहिंखे असां प्यार सां चऊं था सिर्फ़ राज कपूर। ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं, उठा धीरे धीरे वो चाँद प्यारा प्यारा। राज कपूर जो जन्म 14 दिसंबर 1924 में पेशावर में थियो, जेको अॼु पाकिस्तान में आहे। पेशा क्या आपका? राज कपूर जो पिता महान अभिनेता पृथ्वी राज कपूर हो ऐं माउ जो नालो रामसरनी देवी कपूर हो। पंहिंजे माउ जे 6 ॿारनि मां पाण सभिनीनि खां वॾो हो। हालांकि 6 मां 4 ॿार ई जीवित हुआ, शमी कपूर, शशि कपूर ऐं भेण उर्मिला। पोइ हिननि जो परिवार पेशावर मां पंजाब तरफ़ हली वियो। राज कपूर जी पढ़ाई कॉलोनल ब्राउन कैम्ब्रिज स्कूल देहरादून में थी। मैं बहुत देर से बात समझता हूँ, ऊंधी खोपड़ी है ना मेरी। पिता पृथ्वीराज कपूर अलॻि अलॻि थिएटर्स कंपनियुनि जो हिसो बणिजी रहियो, कॾहिं मुंबई त कॾहिं कलकत्ता। राज कपूर साहिब पिण पृथ्वी थिएटर्स जो हिसो बणी पियो। जी नहीं, ये मेरी तस्वीर है। मेरे बाप का नाम सेठ गिरधारी लाल है। मैं सुमन से शादी करने के लिए घर से भाग रही हूँ और मेरे पकड़ने वाले को 1.25 लाख रुपए इनाम मिले। इहो किस्सो मशहूर आहे त आप एक मशहूर फिल्म जॾहिं हिन जो परिवार कलकत्ते में रहंदो हो, तॾहिं घणी बरसात पई, तॾहिं संदसि माउ संदसि पिता पृथ्वीराज कपूर खे चयो, न प्यार मोहब्बत। छा अॼु राज घर जी मोटर गाॾीअ में स्कूल वञी सघे थो? पृथ्वीराज ॾाढो सख़्तु हूंदो हो। उन जो मञणु हो ॿारनि खे शुरूआत में ई उन्हनि खे ऐशो आराम न ॾियणु घुरिजे। ॿिया माण्हू बि त आहिनि जेके घोड़ा गाॾी पकड़े हिन बरसात में स्कूल वेंदा हूंदा, पर जे वाकई में देरि थींदी हुजेसि त भले राज मोटर गाॾी खणी वञे।
इहे ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त राज कपूर पासे वारे कमरे में सभु ॻाल्हियूं ॿुधी रहियो हो। बरसाती पाए हथ में छटी खणी ॿिए हथ में किताबनि जो बस्तो खणी रवानो थी वियो स्कूल तरफ़। माउ पुठियां सॾु कयोसि पर पिता रोके छॾियईं ऐं चयाईंसि, ॾिसजांइ हिकु ॾींहुं अहिड़ी गाॾियुनि जो मालिक बणिजंदो जेको मां सोचे बि नथो सघां। इन जी ख़ुदारीअ खे ललकारो वियो आहे ऐं इहा ई ॻाल्हि कमाल करे ॾेखारींदी। हकीकत से दूर रहने वाले मुझे हकीकत समझा ले। चीन जे ख़िलाफ़ दुनिया जी नफ़रत खे भारत ॾींदो आर्थिक अवसर जो रूप। शिवसेना चयो, प्रवास ते आयल माण्हुनि लाइ केंद्र सरकार ट्रेन ऐं बसुनि जी करे व्यवस्था। साइंसदाननि जो चौंकाईंदड़ खुलासो, एनाकोंडा खां बि वॾो आहे टाइनाबाआनांग। अलहूतब नाले ॻोठ में कॾहिं बि न पवंदी आहे बरसाति, छो त ही ॻोठ धरतीअ खां 3200 फुट मथे पहाड़नि ते वसियल आहे। गुजरात जे बड़ौदा शहर में घोट ज़ाल सां लूडो रांदि कंदे हर हर हाराईंदे ज़ाल जी भञी छॾियईं पुठी। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। जल्दी गॾिजंदासीं। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।